मटियारी एंटी करप्शन सर्किल ऑफिसर इरफान अरबाब पंहिंजी टीम सां गॾु सिविल जज ज़ोहैब कुरेजो जी सरबराही में ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकेली जी रहायशी रियाज़ अहमद ख़ासकेली जी फ़रियाद ते ख़ैबर जे वेझो ॻोठ मुकिम शाह में कार्रवाई कंदे आपाशी अमले जे ॿिनि मुलाज़िमनि मिर्ज़ो खोसो ऐं सोहबत रिंद खे 15,000 रिश्वत वठंदे गिरफ़्तार कयो। सर्किल ऑफिसर इरफान अरबाब मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त ॻोठ गुल मोहम्मद ख़ासकेली जी रहायशी रियाज़ अहमद ख़ासकेली शिकायत कई त मज़कूरा आपाशी जे मुलाज़िमनि संदनि ज़रे ज़मीन ते पाणी छॾण जे एवज़ खां रिश्वत घुरी रहिया आहिनि, जंहिंजी फ़रियाद ते सिविल जज साहब सां गॾु कार्रवाई कंदे 2 आपाशी मुलाज़िम खोसो ऐं सोहबत रिंद खे 15,000 रिश्वत वठंदे गिरफ़्तार कयो वियो आहे ऐं इन्हनि मुलाज़िमनि जे ख़िलाफ़ 6 ऑफ ब्लैक 2019 तहत केस दाख़िल कयो वियो आहे।